उस्तादनि जे आलमी दिहाड़े जी मुनासिबत सां मटियारी जी सरगरम समाजी तंज़ीम दी रोज़ इंटरनेशनल पारां उस्तादनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ मियां पोटा पाड़े जे प्राइमरी स्कूल में मेहनती उस्तादनि खे मञता ॾियण जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जा महिमान ख़ासि नईम अहमद शेख, बशीर अहमद खत्री, पेटियल अफ़ग़वान, गुल मोहम्मद हमू पोटो, एम बचल मेमण, अब्दुल रज़ाक मेमण, डॉक्टर नेक मोहम्मद भट्टी, समीना आराई ऐं रफ़ीक सुमरो हुआ। प्रोग्राम में उस्तादनि शागिर्दनि खां सवाइ सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे मेहनती उस्तादनि, पलीजानी प्राइमरी स्कूल जे मास्तर शौकत अली बाठी, हाफ़िज़ ख़ान, मोहम्मद मेमण मटियारी, गुलहसन शाह ॻोठ अली पलीजो, तालिब मंगनहार ॻोठ रसूलाबाद, शौकत अली मेमण पीर सरहंदी मोहल्ला, मुश्ताक भंबरो ॻोठ हुसैन भंबरो, गुलाम मुर्तज़ा मेमण मटियारी, मेहार ख़ासके अली शाहपुर दरपुर, मंसूर अहमद उमरानी ॻोठ सचू अबड़ो, फहमीदा ॻोठ कासिम जी वसी ऐं ॻोठ बहरियूं में पढ़ाईंदड़ मास्तरियाणी फौज़िया खे मञता एवॉर्ड ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररीन जो चवणु हो त उस्ताद क़ौम जो सरमायो आहिनि। इहे उस्ताद ई आहिनि जेके पथर खे हीरो बणाईंदा आहिनि। उस्ताद खे वालिदीन जो दर्जो मिलियल आहे। उस्ताद जी महिनत सां ई अवां कामयाब इंसान बणिजी सघो था। मुक़ररीन जो चवणु हो त अॼोके ॾींहं ते उस्तादनि जी अज़मत खे सलाम पेश करियूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।